नाड़े जी मटासटा के ज़ख़ीरनि में लाॻीतो वाध थी रही है। बेहतरीन मुआशी पॉलिसियुनि सबब इस्तेहकाम पैदा थी रहियो आहे। गुज़िरियल 10 महीननि खां पाकिस्तान की करंसी में इस्तेहकाम आयो आहे। तवानाई जो मसलो हल करण लाइ कोशिशूं कयूं पिया। असांखे एक्सपोर्ट के वधाइणो आहे। नाड़े वारे वफ़ाक़ी वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब जो तक़रीब ख़िताब। पेट्रोलियम वारे वफ़ाक़ी वज़ीर मुसद्दिक़ मलिक चयो त पाकिस्तान में ऐं सऊदी अरब विच में तारीख़ी भाइराणा लाॻापा आहिनि। असांखे गॾिजी अॻिते वधण जी ज़रूरत आहे। गॾियल लाॻापनि खे हथी ॾियण ऐं मज़बूत करण लाइ उपाउ वठणा पवंदा। सऊदी अरब कुछ सालनि दौरान तेज़ी सां तरक्की कई आहे। सदर आसिफ अली ज़रदारी अॼु 3 ॾींहनि जे दौरे ते कोयटा वेंदो। आसिफ अली ज़रदारी आला सतही इजलास जी सदारत कंदो। बलोचिस्तान जे वॾे वज़ीर पारां सदर जे मान में आचियाणो ॾिनो वेंदो। आसिफ अली ज़रदारी सूबाई काबीना खां सवाइ पार्लिमानी मेंबरनि तोड़े सियासी ऐं क़बाइली अॻवाननि सां मुलाक़ातूं बि कंदो। कणक ख़रीदारी के मामले ते जांच कमेटी तरफा अॼु वज़ीर आज़म के रिपोर्ट पेश करण जो इम्कान। शहबाज शरीफ के अॼु कणक के मामले ते नून लीग क़ाइद नवाज़ शरीफ तलब करे वरितो। वफ़ाक़ी हुकूमत तरफा कणक मामले की जांच लाइ जोड़ियल कमेटी जो इजलास आच ॾींहुं बि थियो। पधिराई में चयो वियो त हिन वक़्त ताईं शुरूआती रिपोर्ट कंहिंखे बि पेश नाहे कई वई। पंजाब ऐं बलोचिस्तान जे नवनि गवर्नर्स जी हलफ़ बरदारी तक़रीब अॼु थींदी। सरदार सलीम हैदर गवर्नर हाउस लाहौर में उहिदे जो कसम खणंदो। शेख जाफ़र मंदोखेल खे अॼु कोयटा में तक़रीब दौरान उहिदे जो हलफ़ खणायो वेंदो। पीपुल्स पार्टी सरदार सलीम हैदर ऐं मुस्लिम लीग नून शेख जाफ़र मंदोखेल के गवर्नर नामज़द कयो आहे। ख़ैबर पख्तूनख्वा जो गवर्नर फैसल करीम कुंडी उहिदे जो हलफ़ खणी चुको। फैज़ाबाद धरणे केस जे फ़ैसिले ते अमल बाबति दाख़िल दरख़्वास्त ॿुधणी अॼु थींदी। चीफ जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा जी सरबराही में 3 रुकनी बेंच कार्रवाई हलाईंदी। अदालत धुरियुनि खे नोटिस जारी करे छॾिया। वफ़ाक़ी हुकूमत तरफ़ां जोड़ियल फैज़ाबाद कमीशन पंहिंजी रिपोर्ट मुकमल करे चुको। इस्लामाबाद हाई कोर्ट जे जजिस खे मिलियल धमकी वारनि ख़तनि जे मामले ते पाण मुरादे नोटिस केस जी ॿुधणी सुभाणे थींदी। चीफ जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा जी सरबराही में सुप्रीम कोर्ट की 6 रुकनी लार्जर बेंच कार्रवाई हलाईंदी। अदालत तरफां पाण मुरादे नोटिस केस सां गॾु इन मामले ते दाख़िल 15 दरख़्वास्तुनि की ॿुधणी पिणु कई वेंदी।